नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मेहड़ मां ख़बर ॾींदा हलो त सेशन जज दादू मनोमल खजीजा जे हुकुम मॉडल कोर्ट दादू जे जज मोहम्मद اشرف ॾھراج पारां सुबुह सवेल तालका अस्पताल मेहड़ में ओचितो छापो आयो, जंहिं दौरान तालका अस्पताल मेहड़ जे MS तालका अस्पताल समेत समूरा डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमलो ड्यूटी तां गायब हुआ, जॾहिं त तालका अस्पताल जे अक्सर OP डेज़ बंद पयल हो। मॉडल कोर्ट जे जज पारां अस्पताल जे समूरे OP डेज़ जे दौरे बाद MS ऑफिस में ड्यूटी ते मौजूद माण्हुनि जो रिकॉर्ड चेक कयो, जॾहिं त अस्पताल ते जज जे छापे जो ॿुधी अस्पताल अमले में थरथलो मची वियो। अक्सर अमले खे फोन करे घुरायो वियो, जॾहिं त मॉडल कोर्ट दादू जे जज पारां अस्पताल में ड्यूटी ते मुक़रर सेशन जज दादू जे हवाले कंदो। अस्पताल में मॉडल कोर्ट जे जज जो ओचितो दौरे सबब अक्सर अमलो पहुची न सघियो, जॾहिं त हंगामी तौर अमले खे तलब करे बिना हाज़िरी जे पंहिंजे शोबे में विहारियो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।